मेडिकल यूनिवर्सिटी के जो मुलाजम है अॼु 16 ने भी एहतजाजी मुज़ाहिरो किया है जिन अॼु जो रैली कढी है शहीद मोहतरमा जी यूनिवर्सिटी खां वठी मुख़्तलिफ़ रोडन रस्तनि खां गुज़रा जनाब चौक ताईं रैली कढी है जिनमें सिंध जे समूरनि यूनिवर्सिटी मुलाज़िमनि शिरकत कई है। अचो त हुन ॻाल्हायूं त हुननि जा पुछूं त हुननि जो कहिड़ा मुतालबा कहिड़ा मुतालबा आहिनि। असांजा मुतालबा उहे मुतालबा आहिनि जेके सिंध जे तमामु यूनिवर्सिटी में हली चुका आहिनि, जंहिंमें दोस्तनि जो सन कोटा वारो मसइलो आहे, मेडिकल कार्ड वारो मसइलो आहे, EPC आहे, लीव एनकेशमेंट वारा 15% ऐं 15% पघार जो मसइलो आहे। हिकिड़ा उहे मसइला जेके तमामु सभु जाइ ते हर यूनिवर्सिटी में मिली चुका आहिनि, पर बदकिस्मती सां असांजी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी में असांजा मुलाज़िम उन्हनि मसइलनि खां जेको तालमेल कई वञे। हालांकि 3 महीना अॻु में असां फेडरेशन विच में आयासीं ऐं इहे सभु मसइला तयशुदा मसइला हुआ जंहिं ते अॼु ताईं कहिड़ा मसइला आहिनि ऐं जीअं त असांखे जेको आहे सो तक़रीबन 8 महीननि खां मथे साल जे लॻभॻि असांखे एहतिजाज कजे थियो आहे ऐं वक़्तनि पर वक़्तनि हिकु त 52 ॾींहं एहतिजाज थियो ऐं जॾहिं मैडम साहिबा असांखे नोटिफिकेशन असांजे फेडरेशन जे चेयरमैन ऐं ॿियनि मोहम्मद अली गांगुरो साहब ऐं इन्हनि जी मौजूदगीअ में मीटिंग थी हुई ऐं नोटिफिकेशन असांखे ॾिना विया, उनखे ख़ुदि 6 महीना थी विया। अफ़सोस आहे कि सभु शयूं जेको आहे सो माना मिनट्स ऑफ मीटिंग ऐं प्लस एग्रीमेंटियूं ऐं नोटिफिकेशन इन्हनि सभिनी जे हूंदे बि असांजा जाइज़ मसइला जेको आहे सो उन्हनि ते अमल नथो कयो वञे। लेटर पिया आहिनि, हाणे बि 16 ॾींहं आहे, हुननि वटि ॻाल्हियुनि जो को दरो ई कोन्हे को, पर असां वरी बि चऊं था त असांजा पंहिंजा मसइला खपनि, असांखे जेको आहे सो ॿियो कुझु बि न खपे। रहंदो जेको आहे मसइला हल करण जे बजाय मैडम जेको आहे 3 FIRूं कटायूं आहिनि। हींअर बि असांजा 2 मुलाज़िम जेको आहे उहो सीनियर आहिनि, उन्हनि खे 6 महीना बचा आहिनि रिटायर थियण में, उहे कुराड़ा जेको आहे सो लॉकअप लॻा पिया आहिनि रहमतपुर थाणे ते। अफ़सोस आहे मैडम जे हिन रवैये ते, जॾहिं बि असां हक़ु घुरियो आहे त हुन जेको आहे FIRूं दाख़िल करायूं आहिनि, असांजा माण्हू बदिराया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे पंहिंजा अहिड़ा माण्हू भर्ती थी करे। अॻे अदनान कुरैशी हुयो, हिन जो अज़ीज़ आहे जेको हींअर बि ट्रांसपोर्ट ऑफिसर जे इज़ाफ़ी चार्ज ते वेठो आहे ऐं तेल जी धड़ाधड़ करप्शन हली रही आहे। उन खां पोइ हाणे हिकिड़ो महीनो थियो अथसि सुल्तान भुट्टे नाले